नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त सामूंडी तूफ़ान कियार ज़िले ठठे जे सैली पटियाला तिलके केटी बंदर में वॾी तबाही मचाए छॾी आहे। ॻोठ हाजी इस्माइल जत, जूहो, उमर उतरादी, गुलबार मल्हा, इब्राहिम खाणीजो में ॻोठनि खे आयल बचा बंद खे 50 फुट जो गारो पवण करे सामूंडी पाणी ॻोठनि में दाख़िल थी वियो आहे। नाज़रीन इन हवाले सां केटी बंदर खां वीडियो लिंक ते असांजो रिपोर्टर आदम जानियार मौजूदु आहे। उनखां पुछूं था त कहिड़ा तफ़सील आहिनि। समय नथी हाणे हिन वक़्तु तिलके केटी बंदर जे ॻोठ हाजी इस्माइल जत में मौजूदु आहियूं, जिते 24 कलाकनि खां मथे अर्सो थी वियो आहे। हिते ॻोठ खे हिफ़ाज़ती बचाबंद टुटी वियो आहे, जेको काफ़ी टाइम खां पाणी हिन ॻोठ में घरनि में दाख़िल थी वियो आहे। हितां जे ॻोठाणनि ATV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिते को बि चूंडियल नुमाइंदो कोन पहुतो आहे। कुझु ज़िले जा तमामु ज़रूरु आया हुआ, हिते टिपण पाटिया हुआ, जिन वाइदो ज़रूरु कयो हो त असीं तव्हांखे कुझु मशीनरी ॾींदासीं जेको हिनखे खारे खे बंदि कयो वेंदो। पर 24 कलाक गुज़री विया आहिनि ऐं पाणी समुंड जो तेज़ीअ सां हिन ॻोठ में दाख़िल थी रहियो आहे। तक़रीबन 500 घरनि जंहिंमें हिन वक़्तु ताईं पाणी समुंड जो दाख़िल थी चुको आहे। हीउ धारो जेको आहे हिन वक़्तु शिदत इख़्तियार करे वियो आहे ऐं 50 खां 60 फुट थी वियो आहे। अञा पाणी जो वेकिरो जारी आहे। ॻोठाणनि जो साह मुठ में अची वियो आहे। हुनजो चवणु आहे त जेकॾहिं 2-3 कलाकनि में जेकॾहिं घारो बंदि न कयो वेंदो त वधीक जानी ऐं माली नुक़सानु थी सघे थो। ATV न्यूज़ केटी बंदर।